नासिन कोरोना वबा के पाछे में 3 नवंबर ते अमरीका जो तारीख़ी सदारती चूंडूं थी रहियूं आहिनि। चूंडनि में रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जो मुक़ाबिलो डेमोक्रेट्स के उम्मीदवार जो बाइडन सां थी रहियो आहे। अमरीकी सदारती चूंड मुहिम के हवाले से छा सरगर्मियूं आहिनि, अमरीकी वोटर छा तो सोचे, इन हवाले से वॉशिंगटन DC में सीनियर तर्जनिगार मुश्ताक राजपर पंहिंजे वीलॉग में तफ़सील ॿुधाए रहियो आहे। अचो त ॾिसूं। दोस्तों अस्सलाम वालेकुम। वॉशिंगटन DC मां आहियां मुश्ताक राजपर। अॼु असीं अमेरिका जे ईंदड़ इलेक्शन्स ते जंहिंमें फ़क़ति हाणे 4-5 ॾींहं वञी बचा आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईंदड़ अंगारे ते यानी नवंबर 3 ते अमरीका जा कोई 24 करोड़ माण्हू यानी 240 मिलियन पीपल आर गोइंग टू वोट इन दिस इलेक्शन। ऐं तव्हां सभिनी ख़बर आहे त 2 कैंडिडेट्स आहिनि वॾनि पार्टियुनि जा, डोनाल्ड ट्रंप जेको मौजूदा सदर आहे ऐं डेमोक्रेट पार्टी जो जो बाइडन। ही इलेक्शन्स जेके आहिनि उहे तमामु तारीख़ी सम्झूं वञनि पियूं। उनजा इलाही सारा सबब आहिनि। हिकिड़ो सबबु इहो आहे त ट्रंप साहब जे ट्वीट्स जे करे ऐं हुन जे पॉलिसीज़ जे करे मुल्क जे अंदरि जेका डिवीज़न आहे, जेका पॉलिटिकल डिवाइड आहे, उहा एॾी डीप रूटेड, एॾी गहरी थी वई आहे जो उनजो अॻु में मिसाल कोन थो मिले। सो इन हवाले सां ही जेके इलेक्शन्स आहिनि ॾाढियूं अनप्रेसिडेंट आहिनि। हाणे अचूं था त डेमोक्रेट्स जो ख़्यालु आहे त जेकॾहिं वोटर टर्न आउट माज़ी जे भेट में वधीक रहियो त उहो उन्हनि जे हक़ में वेंदो। तव्हांखे यादि हूंदो त 2008 में जॾहिं ओबामा बीठो सदारत जे लाइ, तंहिं वक़्त में बि ओबामा जे वक़्त में जेको वोटर टर्न आउट हुयो उहो तमामु घणो हुयो। 61.65 वोटर टर्न आउट हुयो, जेको माज़ी जा तक़रीबन 80-90 सालनि में एतिरो टर्न आउट कोन रहियो हुयो। अमेरिका जी इलेक्शन्स में जेको वोटर टर्न आउट आहे उहो ॾाढो वेरी थो करे। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त कोई 9 करोड़ माण्हू अमरीका में अहिड़ा आहिनि जेके वोटर लाइ एलिजिबल त हूंदा आहिनि पर वोट न कंदा आहिनि। ऐं ख़ुदि हिन साल बि जॾहिं तवका इहा पे कई वञे त माण्हुनि जी तमामु वॾी अक्सरियत वोट कंदी, तंहिं हूंदे बि अराउंड 93 मिलियन पीपल मे नॉट वोट। हाणे पोइ दफ़े जेके वोट थिया हुया उन में तव्हांखे यादि हूंदो त डोनाल्ड ट्रंप 62 मिलियन वोट खया हुआ यानी 6 करोड़ 20 लख, ऐं हिलरी क्लिंटन वोट खया हुया 65 लख यानी 6 करोड़ 50 लख। तोड़े जो हिलरी क्लिंटन जेको आहे पॉपुलर वोट जंहिंखे पाण चऊं था, वधीक वोट उन खया हुया, पर अमेरिका जे पॉलिटिकल सिस्टम अहिड़ो आहे जो उते इलेक्टोरल कॉलेज जा वोट हूंदा आहिनि, यानी स्टेट्स खे हिकिड़ा मखसूस वोट अलॉट कयल हूंदा आहिनि। टोटल जेके 538 टोटल इलेक्टोरल कॉलेज जा जेके वोट आहिनि 238 आहिनि। को बि कैंडिडेट 270 वोट खणंदो त उहो इलेक्शन खटींदो आहे। सो उनजे करे तव्हां जेकॾहिं पॉपुलर वोट खटियो बि था ऐं का स्टेट विन नथा करियो त तव्हांखे इलेक्टोरल कॉलेज जा वोट मिलंदा। इहो सिस्टम काफ़ी कॉम्प्लिकेटेड आहे ऐं अहिड़ो सिस्टम तव्हांखे जीअं पाकिस्तान में जेको सदर जो इंतख़ाब थींदो आहे, जेका चूंड थींदी आहे, उहा बि काफ़ी हूंदी आहे, छाकाणि त उन में बि जीअं सूबा आहिनि, जीअं पंजाब जो सूबो वॾो आहे, सिंध जा नंढो आहे, बलूचिस्तान नंढो आहे, पर जेको मैट्रिक्स जेका कमु करे थी, जेका एलोकेशन आहे उहा डिफरेंट आहे। सिमिलरली जेको इलेक्टोरल कॉलेज आहे उन जा वोट डिफरेंट स्टेट्स जा डिफरेंट मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि, हिकु जेतिरा न हूंदा आहिनि, उन में काफ़ी सारा क्राइटेरिया हूंदो आहे। सो जेको नंबर 1 पॉइंट तव्हां सां शेयर करणु चाहियां थो नुक़्तो आहे त डेमोक्रेट्स जे खटण जा इम्कान वधीक तॾहिं हूंदा जॾहिं वोटर टर्न आउट वधीक हूंदो, छाकाणि त डेमोक्रेट्स जो जेको बेस आहे, जेको बुनियादु आहे, जेको सपोर्ट करे थो उन्हनि खे वधीक, उन में जेके नॉन वाइट्स वोट आहिनि, ख़ासि तौर ते उहे लैटिन अमेरिका जा माण्हू, स्पेनिश स्पीकिंग माण्हू हुजनि, अफ्रीकन अमेरिकन माण्हू जीअं जिन खे ब्लैक्स पाण चऊं था जनरली, उहे हुजनि या एशियन हुजनि। इहो जेको वोटर ब्लॉक आहे, इहो वोटर ब्लॉक अमेरिका में अॻु में हूंदो हुयो तक़रीबन 27%, पर उहो उन्हनि जो जेको रेशियो आहे, जेको तइदादु आहे इलेक्शन्स में, उहो वधी वियो आहे। हींअर जेको नॉन वाइट वोटर आहे अमेरिका जे अंदरि उहो 33% आहे। अॼु बि 67% अमेरिका में जेको वोटर आहे उहो वाइट अमेरिकन आहे, ऐं वाइट अमेरिकन जी जेका आहे उहो कंसिस्टेंटली वोट कनि था मोस्टली टू रिपब्लिकन्स। उनजे करे डेमोक्रेट पार्टी जेका आहे उहा डिपेंड कंदी आहे हिकिड़े कोएलिशन ते, कोएलिशन ऑफ वाइट प्रोग्रेसिव पीपल, अफ्रीकन अमेरिकन पीपल, हिस्पानिक, एशियंस, उहे आहिनि। अच्छा, हिस्पानिक जेके माण्हू आहिनि, जेका आबादी आहे, उन्हनि जो तइदादु अमेरिका में तेज़ी सां वधे पियो। यानी अॻु में सम्झो वेंदो त हिते जेके ब्लैक्स आहिनि उन्हनि जी मेजॉरिटी आहे अमॉन्ग द नॉन वाइट वोटर्स,
पर हिन साल जेका वोटर रजिस्ट्रेशन थी आहे उन में जेके हिस्पानिक आहिनि उहे क्रॉस करे विया आहिनि टू दी अफ्रीकन अमेरिकन्स। सो जेको डिसाइसिव फैक्टर हूंदो हिन दफ़े काफ़ी सारनि स्टेट्स में उहो हिस्पानिक स्पेनिश स्पीकिंग जेके माण्हू आहिनि उन्हनि जो वोट हूंदो। जेको हींअर जेको उन्हनि जो तइदादु आहे अमेरिका में उहो तक़रीबन 78 मिलियन माण्हू जेके आहिनि उहे हिस्पानिक आहिनि। सो इन हिसाब सां ऐं जेको रेशियो आहे रजिस्टर्ड वोटर्स में उहो 12.7% आहे उन्हनि जो, ऐं जेके अफ्रीकन अमेरिकन आहिनि उन्हनि जो 12.5%, तक़रीबन 4% एशियंस आहिनि ऐं 3% जेके आहिनि उहे ॿियनि मुल्कनि जा आहिनि, मे बी फ्रॉम यूरोप, ईस्टर्न यूरोप और अफ्रीकन कंट्रीज़। सो ईअं अहिड़े हिसाब सां तक़रीबन 33% जेके माण्हू आहिनि अमेरिका में एलिजिबल वोटर्स जेके आहिनि उहे नॉन वाइट्स आहिनि, उनजे करे उहे वॾो रोल प्ले कंदा हिन इलेक्शन्स में। हाणे तव्हांखे जे ज़हन में सुवाल हूंदो त आख़िर ही जेके अंगारे जे ॾींहुं इलेक्शन थियण वारियूं आहिनि उहे खटींदो केरु? इहो चवणु त हिन वक़्तु ॾुखियो आहे त केरु खटींदो। पाण ट्रेंड्स जेके आहिनि, जेके लाड़ा आहिनि, जेके रुझान आहिनि, उन्हनि जो तजियो करे सघूं था। उन्हनि जे बेसिस ते पाण ॿुधाए सघूं था त माण्हू हिन दफ़े कंहिंखे वोट ॾींदा, या जेके स्टेट्स आहिनि उन्हनि में ट्रेंड्स कहिड़ा आहिनि। अमेरिका जी इलेक्शन्स में जेको मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन या अंडरस्टैंडिंग आहे उहा इहा आहे त जॾहिं कंहिं पार्टी जो सदर चूंडिजी ईंदो आहे त उन जे 6-8 महीननि खां पोइ तव्हांखे ख़बर पड़ी वेंदी आहे त उनजो जेको अचण सां जेको मुल्क जे अंदरि जेको इम्पैक्ट पियो आहे, असरु पियो आहे, उहो हुनजे हक़ में थो वञे या हुनजे अगेंस्ट में थो वञे। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदुसि। जॾहिं प्रेसिडेंट ट्रंप खटे आयो 2016 में त हुन पंहिंजो जेको जस्टिस मिनिस्टर, सेक्रेटरी ऑफ जस्टिस अपॉइंट कयईं, उहो हुयो जेफ सेशन जेको एलबामा जी रियासत जो सेनेटर हुयो। हाणे एलबामा उहा रियासत आहे जिथे ट्रंप 30 पॉइंट्स वधीक खां खटियो हुयो, 30% हुन वोट वधीक खयां हिलरी क्लिंटन खां। उनजे करे हिकिड़ी हार्ड कोर रेड स्टेट या ट्रंप सपोर्टर स्टेट सम्झी वई पई। पर उते जॾहिं सेनेट जी सीट ते बाई इलेक्शन्स थियूं, उहा सीट ट्रंप वारनि हाराई ऐं उहा सीट डेमोक्रेट्स खटी। उहो पहिरियों धचको हुयो जेको ट्रंप खे ऐं रिपब्लिकन खे लॻो। अच्छा, तव्हांखे इहो बि यादि हूंदो त जॾहिं 2016 में ट्रंप आयो हुयो त हिननि जी रिपब्लिकन पार्टी जी सेनेट में मेजॉरिटी हुई ऐं जेको कांग्रेस आहे हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव उते बि हुनजी मेजॉरिटी हुई। 2018 में जेके मिड टर्म इलेक्शन्स थियूं उन में हिननि 42 सीटूं हारायूं हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव में, यानी कांग्रेस में, ऐं डेमोक्रेट्स जी मेजॉरिटी थी कांग्रेस में। सो हिननि जी वञी मेजॉरिटी बची सेनेट में ऐं प्रेसिडेंट हुई उन्हनि वटि हुई। सो इहे हिकिड़ा अहिड़ा ट्रेंड्स आहिनि जेके जिनखे ख़बर पए थी त माण्हू जेके आहिनि, अवाम जेको हुयो ट्रंप जे अचण खां पोइ रिपब्लिकन पार्टी जे ख़िलाफ़ु उथी खड़ियो थियो काफ़ी स्टेट्स में। इन हद ताईं त जेके स्टेट्स ट्रंप वरी मेजॉरिटी सां खटियो उते बि हिननि जी पार्टी खे शिकस्त नसीब थी रिपब्लिकन्स खे। सो इहे कुझु अहिड़ा ग्राउंड्स आहिनि जिन जे बुनियाद ते आउं सम्झां थो त जेके प्रो ट्रंप स्टेट्स सम्झियूं वयूं पे उते हिननि जी सूरत हाल एॾी का सुठी कोन्हे का। हाणे ॿिए हिकिड़े अचूं था पिया हिकिड़े इंट्रस्टिंग एस्पेक्ट ते। अमेरिका जे अंदरि हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे स्विंग स्टेट्स। स्विंग स्टेट्स माना उहे स्टेट्स जेके हिन पासे वञी सघनि थियूं ऐं हुन पासे वञी सघनि थियूं, डेमोक्रेट्स ॾे बि स्विच करे सघनि थियूं ऐं रिपब्लिकन ॾे बि स्विच करे सघनि थियूं। अच्छा, तारीख़ी तौर ते सम्झो वेंदो त हिते 3-4 स्टेट्स आहिनि जेके स्विंग स्टेट्स आहिनि। मोस्टली तव्हां ॿुधो हूंदो या इवन मां बि जेको सालनि खां तजियो ॿुधंदो अचां थो त जेकॾहिं ओहायो ऐं फ्लोरिडा, इहे 2 स्टेट्स जेका पार्टी खटे थी, कैंडिडेट खटे थो, प्रेसिडेंट उन्हनि जो अचे थो। इंट्रस्टिंगली हिन दफ़े जेका स्विंग स्टेट्स जी लिस्ट आहे उन लिस्ट में इहे स्टेट्स शामिल आहिनि ई आहिनि, पर उनमें काफ़ी ॿियूं स्टेट्स बि शामिल आहिनि। बसि तव्हां जेकर अॼु खां 10-15 साल पहिरीं ॾिसो त वर्जीनिया जेका जिथे मां रहां थो स्टेट्स में, उहा सम्झी वेंदी त रिपब्लिकन्स जो हुते होल्ड आहे, पर उहा स्टेट पर्पल हुई, स्विंग हुई, हाणे उहा ड्रिफ्ट करे वई आहे टुवर्ड्स डेमोक्रेट्स ऐं हींअर हिते डेमोक्रेट्स जी मेजॉरिटी आहे पार्लियामेंट में, सेनेट में बि ऐं स्टेट लेजिस्लेटिव असेंबली में बि ऐं गवर्नर बि हिते उन्हनि जो आहे। त इहे चेंजिस जेके आहिनि अमेरिका जे ॿियनि रियासतनि में अचनि पियूं। उनजे करे जेके बैटल ग्राउंड स्टेट्स आहिनि उन्हनि में रुगो ओहायो ऐं पंहिंजो फ्लोरिडा शामिल न आहिनि, बल्कि ॿियूं स्टेट बि शामिल आहिनि। सो पाण ॻाल्हि पई कई त जेके बैटल ग्राउंड स्टेट्स आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थियो आहे। अॻु में फ़क़ति 2-3 सम्झी वेंदियूं हुयूं ऐं हिन दफ़े जेके आहिनि उहे वधी करे कोई 7 थो लिखे, कोई 12 थो लिखे। पर इहो आहे त जेको जिथे जेको ट्रेडिशनली इवन जेके रेड स्टेट सम्झियूं वेंदियूं हुयूं उन्हनि में बि सख़्तु मुक़ाबले जी तवक़ा आहे। मसइलो तव्हां जॉर्जिया जो मिसाल वठो। हाणे जॉर्जिया अहिड़ी स्टेट आहे जेका 92 खां पोइ डेमोक्रेट्स कॾहिं बि कोन खटी आहे।
उन खां पोइ मुसलसल हाराईंदा आया आहिनि ऐं उते हिन दफ़े सेनेट जी इलेक्शन बि थिए पई सो उते हिकिड़ो सख़्तु मुक़ाबले जी तौक़ा कई बि वञे त पॉसिबल आहे त उतां ट्रम्प जेको आहे न खटे सघे उनजी हिकिड़ी वजह इहा आहे त उतां जेको ट्रम्प खटियो हुयो जेको वोट डिफरेंस हुयो हिलरी जे साम्हूं उहो हुयो 2,32,000 जॾहिं त हिन दफ़े जेके उते नवां हिस्पानिक स्पीकिंग वोटर दाख़िल थिया आहिनि रजिस्टर थिया आहिनि उन्हनि जी तइदाद 2,50,000 आहे 2.5 लख नवां वोटर उते हिस्पानिक आया आहिनि ऐं हिस्पानिक जेके वोट आहिनि स्पेनिश जेके स्पीकिंग वोटर्स आहिनि लार्जली उहे डेमोक्रेट पार्टी खे सपोर्ट कंदा आहिनि सिर्फ़ु आई थिंक क्यूबन अमेरिकन जेके क्यूबा मां माण्हू हिस्पानिक लॾे आया आहिनि उहे रिपब्लिकन पार्टी खे सपोर्ट कनि था साॻी तरह इवन जेके वियतनाम मां माण्हू लॾे आया हुआ उन वॉर दौरान उहे छाकाणि त मोस्टली पूर्व अमेरिकन हुया या जेको साउथ खे सपोर्ट कनि पिया उहे रिपब्लिकन पार्टी खे सपोर्ट कनि था बाक़ी जेके मेजॉरिटी एशियन जी ऐं तव्हांजे स्पेनिश स्पीकिंग माण्हुनि जी जेका आहे उहा रिपब्लिकन पार्टी खे वोट थी करे सो पाण ॻाल्हि पई कई त जेके बैटल ग्राउंड्स स्टेट्स आहिनि उन्हनि ॿियूं स्टेट्स कहिड़ियूं शामिल आहिनि एरोज़ोना हाणे उन जा 11 वोट आहिनि इलेक्टोरल कॉलेज में मिनीसोटा जा में बि जेको आहे सो तक़रीबन मिनीसोटा थी वई आयोवा थी वई ऐं उन सां गॾोगॾु तव्हांजो नॉर्थ कैरोलिना ऐं जॉर्जिया टेक्सस जंहिंजा 38 वोट्स आहिनि उते बि हिन दफ़े सम्झो पियो वञे त जेको आहे सो काफ़ी मुक़ाबिलो थींदो उनजी मेन वजह इहा आहे त कोई 5.6 मिलियन जेके वोटर्स आहिनि उहे हिस्पानिक स्पीकिंग आहिनि हाणे इहे जेके ट्रेंड्स आहिनि इहे तव्हांखे ॿुधाइनि था त डेमोक्रेट जेका ब्लू वेव सम्झी पई वञे त हिन दफ़े अचणी आहे उनजा बुनियाद इहे आहिनि उनजा बुनियादी उनजा जेको बेस आहे ब्लू वेव जो इहो आहे त डेमोग्राफिक चेंजिस आयूं आहिनि अमेरिका में वाइट वोटर जो जेको रेशो आहे उहो डिक्लाइन थियो आहे जीअं मूं गुज़ारिश कई त 9% जेको रेशो आहे डिक्लाइन थियो आहे फ्रॉम 76% to 67%. 67% हींअर अमेरिका जा रजिस्टर्ड वोटर जेके आहिनि उहे वाइट आहिनि ऐं डेमोक्रेट्स हमेशह खटींदा आहिनि कोएलिशन सां हिकिड़ो इतिहाद आहे हिकिड़ो ब्रॉड कोएलिशन ठहंदो आहे जंहिंमें हिस्पानिक ब्लैक्स ऐं प्रोग्रेसिव ऐं जेके डेमोक्रेटिक या इवन ख़ुदि जेके लेफ्ट लीनिंग जेके एक्टिविस्ट आहिनि विद इन अमेरिका उहे डेमोक्रेट्स खे वोट कंदा आहिनि सो इहा सूरत आहे इलेक्शन जी ऐं जेको इलेक्टोरल कॉलेज आहे उन जा टोटल वोट जेके आहिनि टोटल जेके वोट आहिनि उहे 538 आहिनि 270 वोट जेको खणंदो उहो अमेरिका जो नओं सदर चूंडबो हिन महिल ताईं ऐं इहा जेका अमेरिका जी जेका पॉलिटिकल जोग्राफी आहे जेको पॉलिटिकल मैप आहे उन मां लॻे पियो त 20 स्टेट ट्रम्प पकियूं खटे पियो हाणे बाक़ी बचूं 30 स्टेट्स 30 स्टेट मां 19 स्टेट्स अहिड़ियूं आहिनि जेके जो बाइडन पकियूं खटे पियो जेके हिस्टोरिकल डेमोक्रेट्स रहियूं आहिनि इन जेके इहे जेके नंबर्स आहिनि उन मां लॻे पियो त जो बाइडन जेको आहे 212 वोट उनजा जेके आहिनि उहे पका आहिनि ऐं ट्रम्प जा 125 वोट पका आहिनि बाक़ी बचे थो जेको डिफरेंस उहो बचे थो अराउंड 96 वोट्स जो उहो केरु थो खटे उहो ॾिसणो पवंदो पर जेके एस्टिमेट्स आहिनि हितां जे मीडिया जा बेस्ड ऑन डिफरेंट ट्रेंड्स उहे इहे चवनि था त जो बाइडन जी जेका विन आहे जेका विक्ट्री आहे उहा मोस्ट लाइकली आहे वॾो इम्कान इहो आहे त जो बाइडन जी सदारती इंतख़ाबात इलेक्शन जेके आहिनि उहे खटींदो ऐं मुंहिंजी जेका पर्सनल रीडिंग आहे जेका असेसमेंट आहे आउं बि इन ख़्याल जो आहियां आउं बि इन नतीजे ते पहुतो आहियां त ही इलेक्शन्स प्रेसिडेंट ट्रम्प न पियो खटे इन करे जो पोइ दफ़े हू सदर थियो हुयो फ़क़ति 72,000 वोट्स हुन घणा खयां हुया ऐं उहो बि 3 स्टेट जे करे तव्हांजो मिशिगन विस्कॉन्सन में ऐं मिशिगन में ॿिन्ही स्टेट्स में ट्रम्प जी पोजीशन हींअर ॾाढी ख़राबु आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ट्रम्प जे खटण खां पोइ 2018 में जेके मिड टर्म इलेक्शन्स थी हुयूं ऐं जेको गवर्नर जी इलेक्शन थी हुई उहा बि मिशिगन मां डेमोक्रेट्स खटी हुई विस्कॉन्सन जो गवर्नर जेको 2018 में चूंडियो वियो उहो बि डेमोक्रेट चूंडियो वियो ऐं उते ख़ुदि जेको चीफ जस्टिस जी सीट ते इलेक्शन थी उहा बि उन्हनि खटी साॻी तरह पेंसिल्वेनिया आहे उते बि जेके हार्ड कोर जेके हिननि जूं ट्रेडिशनल सीट्स हूंदियूं हुयूं रिपब्लिकन्स जूं हिननि उहे बि उतां हरायूं आहिनि सो देयर इज़ अ लॉट ऑफ एविडेंस काफ़ी एविडेंस आहे इवन एरिज़ोना में मां तव्हांखे काफ़ी एविडेंस मिलंदी त जीअं जेको साबिक़ रिपब्लिकन कैंडिडेट हूंदो प्रेसिडेंट जो जॉन मैकेन उनजी पूरी फैमिली जेका आहे उहा बाइडन खे सपोर्ट पई करे उतां जो जेको सेनेटर जेको ॾाढो ट्रम्प जो क्रिटिक हुयो जेफ फ्लैक उन जेको आहे सो एंडोर्स कयो आहे जो बाइडन खे ऐं इवन ओहायो जो जेको साबिक़ गवर्नर आहे जॉन कैसिक उन सपोर्ट एंडोर्स कयो आहे जो बाइडन खे बल्कि डेमोक्रेट पार्टी जो जेको कन्वेंशन थियो
हिन दफ़े उन में हुन ही वॉज वन ऑफ द स्पीकर्स सो ऐं अहिड़ी तरह सां 2 डज़न खां वधीक अहिड़ा रिपब्लिकन साबिक़ कांग्रेस मैन ऐं इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि जिन जो आहे जो बाइडन खे एंडोर्स कयो आहे सो काफ़ी एविडेंस अहिड़ी मिले थी पई त जंहिंमां लॻे पियो त हिन दफ़े प्रेसिडेंट ट्रंप जी कैंपेन जेका आहे उहा एॾी का कामयाबु कोन पई वञे तव्हां ॾिसो पिया हू ॾाढो डेस्परेट तव्हांखे लॻंदो ॾींहं में 3-4 रैलियूं करे पियो उनजे बरक्स जो बाइडन का एॾी वॾी रैली कोन पियो करे छाकाणि हुनखे ख़बर आहे त अवल त इलाही माण्हू अॼु माना इलेक्शन में हफ़्तो पियो आहे पर 7 करोड़ 20 लख माण्हू ऑलरेडी वोट करे चुका आहिनि जेको हाणे 2016 में जेके टोटल वोट पिया हुआ उहे पिया हुया 127 मिलियन हिन दफ़े एक्सपेक्ट कयो पियो वञे तवका इहा आहे त कोई 150 मिलियन माण्हू जेके आहिनि 15 करोड़ जेके माण्हू आहिनि उहे हिन दफ़े वोट कंदा जेको रेशो जेको हूंदो टर्न आउट जेको हूंदो उहो में बि 62% खां क्रॉस करे जेको 1918 खां पोइ यानी पोइ 100 साल में ई पहिरियों दफ़ो हूंदो जो अमेरिका में एतिरा सारा माण्हू वोट ॾींदा जेको वॾो फ़र्क़ु आहे इन में को शक न आहे त दुनिया जे ॿियनि मुल्कनि जीअं सवाइ यूरोप जे या जेके ॿिया डेवलप मुल्क आहिनि उते जेको वोटर टर्न आउट हूंदो आहे उहो काफ़ी इलाही हूंदो आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूरोप ऐं ॿियूं जेके मॉडर्न डेमोक्रेसीज़ आहिनि उहे जेके 32 कंट्रीज़ आहिनि हुन में अमेरिका जो 26 नंबर अचे थो यानी अमेरिका ॾाढो पोइते आहे इन टर्म्स ऑफ वोटर टर्न आउट उन जा इलाही सारा फैक्टर्स आहिनि काफ़ी डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि आर्टिकल्स आहिनि मां बि शायदि कॾहिं हुन ते ॻाल्हाईंदुसि तव्हां सां ॿुधाईंदासीं त छा कहिड़ा सबब आहिनि जो अमेरिका में वोटर टर्न आउट जेको आहे उहो एॾो घटि आहे ॿियनि मुल्कनि जी भेट में पर हिन दफ़े तवका इहा पई कई वञे त 100 सालनि जो गुज़िरियल 100 सालनि जो रिकॉर्ड टुटंदो ऐं 62% खां वधीक जेके माण्हू आहिनि उहो वोट कंदा सो इहे ख़बरूं आहिनि अमेरिका मां ईंदड़ अमेरिकन इलेक्शन जे हवाले सां ऐं हिकिड़ी ॿी वीडियो पाण कंदासीं इलेक्शन्स खां पहिरें या इलेक्शन खां पोइ